इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन खिलाफ तोशाखाना केस बी अदालत मुंतकिल करण वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। शाहिदनि जी फ़हरिस्त रद्द करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख्वास्त ते नोटिस जारी। हाई कोर्ट तोशाखाना केस बाबति दाख़िल 8 अपीलुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। तोशाखाना फ़ौजदारी कार्रवाई जो केस ॿुधण जोॻो करार ॾियण वारो सेशन कोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾिनो वियो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त सेशन कोर्ट धुरियुनि खे ॿुधी ॿीहर फ़ैसिलो करे। निगरान सेटअप जी जोड़जक लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पीडीएम इतिहादी जमायतुनि जो वीडियो लिंक ते इजलास। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान समेत हुकूमती इतिहादी शरीक। इजलास में निगरान वज़ीर आज़म जे नालनि ते गौर वीचार। ज़रियनि मूजिब पीडीएम इतिहादियुनि निगरान वज़ीर आज़म बाबति हतमी फ़ैसिले जो अख़्तियार शहबाज शरीफ़ खे ॾेई छॾियो। निगरान वज़ीर आज़म लाइ हफ़ीज़ शेख, शाहिद काका नब्बासी, बलोचिस्तान जे अॻूणे स्पीकर असलम भोताणी ऐं नवाज़ शरीफ़ जी अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी फवाद हसन फवाद समेत ॿियनि नालनि ते गौर कयो पियो वञे। निगरान सेटअप ते मुशावत 2 ॾींहंनि ताईं जारी रहण जो इम्कान। पीटीआई चेयरमैन खे पहिरियां तारीख़ ते तारीख़ ऐं हाणे रिलीफ ॾिनो पियो वञे। अदालतुनि खे आईन मूजिबि हर जवाबदार सां हिक जहिड़ो वर्ताउ करणु घुरिजे। आईन तहत चूंडूं थींदियूं। इतलात वारे सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त रिज़वाना तशदुद केस में मुल्क जी बदनामी थी रही आहे। वाक़े जो कंहिं बि सो मोटो नोटिस नाहे वरितो। चाइल्ड लेबर ते क़ानूनी तौर ते पाबंदी आहे। आईन इलेक्शन कमीशन के समूरनि मामलनि में मुदाख़लत जी इजाज़त नथो ॾिए। चूंडुनि में रंडक सां इलेक्शन कमीशन जमहूरियत खे पटड़ीअ तां लाथो। सुप्रीम कोर्ट पंजाब में 14 मई ते चूंडूं कराइण वारे केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। जस्टिस मुनीब अख्तर पारां लिखियल फ़ैसिले में चयो वियो आहे त चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो इख्तियार न पर आईन जे आर्टिकल 268 तहत बुनियादी ज़िम्मेवारी आहे। इलेक्शन कमीशन कंहिं बि रीति चूंडुनि जी तारीख़ खे पाण मुरादो अॻिते नथो वधाए सघे। इलेक्शन कमीशन खे गैर क़ानूनी ऑर्डर जारी करण बदिरां क़ानूनी रस्तो अख्तियार करणु घुरिजे हा। सिंध समेत समूरे मुल्क में अॼु पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश करण जो ॾींहुं मल्हाए पियो वञे। 4 अगस्त जो ॾिहाड़ो शहीद कमांडेंट FC सफ़ोद ग़यूर जे नाले सिंध पुलिस पारां शहीदनि जी यादि में ख़िदमतगार जे नाले सां नग़मो जारी। नग़मे में पुलिस जे जवाननि ऐं शहीदनि खे भेटा पेश। कराची में शहीदनि जी यादि में रेस मुनक़िद। रेस में पुलिस ऑफिसरनि, एहलकारनि ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद करे पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश कई वई।